नाज़रीन, शाहपुर चाकर लॻ ॻोठ सूमर वसाण में सिम नाले जो आयल पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे, जंहिं करे ॻोठ जा ॿारड़ा स्कूल में गंदे पाणी में तालीम कराइण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे महबूब मल्हा। शाहपुर चाकर लॻ ॻोठ सूमर वसाण ऐं भर पासे जे ॻोठनि मां सैलाबी पाणी निकाल न थी सघियो। ॻोठनि जा ॿारड़ा हुकूमत जो आसरो पले ॿुॾल स्कूल में तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। असां स्कूल में तालीम हासिल करण लाइ ईंदा आहियूं ऐं असांजे स्कूल में घर में पाणी आहे, 1.5 फुट पाणी आहे असांजे घर में, स्कूलनि में भी पाणी आहे। ॿारड़नि स्कूल जे अंदरि पाणी बीठल हुजण जे बावजूदु पाणीअ मंझि बेंचूं रखी हर हाल में तालीम हासिल करण जो पुख़्तो इरादो कयो आहे। असीं स्कूल अचूं था, स्कूल में भी 2 खां 3 फुट पाणी आहे। असांजे स्कूल में तक़रीबन 2 खां 3 फुट पाणी आहे। गवर्नमेंट सां असांजी अपील आहे त बराए महिरबानी करे असांजो पाणी कढियो वञे त असांजे स्कूल में जेको आहे तदरीसी अमल जेको आहे न उहो जारी थी सघे। असांखे जेको आहे असांखे उस्तादनि खे ऐं असांजे शागिर्दनि खे पाणीअ में अचण वञण लाइ कुझु ॾाढी जेको आहे परेशानी आहे, दिक़त थींदी आहे। उन ॿार जेके केॾी महिल आणींदा किताबूं त उहो पाणीअ में किरी पवंदा आहिनि त उहो पुसी वेंदियूं आहिनि। स्कूलनि में पाणी आहे, असां ॿार ईअं बीठा आहिनि वेठा आहिनि, जेके बि आहे हिते पाणी ॿारनि में ॾिसो स्कूल में त तक़रीबन 2 खां 2.5 फुट पाणी आहे। टोटल जेके स्कूल आहिनि असांजा मिडल आहे, प्राइमरी आहे, सभु पाणी अंदरि आहिनि। ॿार जेके अचनि था उहे पाणीअ में अंदरि पढ़नि था। असांखे मुश्किलात आहे ऐं महिरबानी थिए DC खे अपील आहे त असांखे पाणी जेको आहे सो कढाए ॾिनो वञे। ॻोठाणनि, शागिर्दनि ऐं उस्तादनि ज़िले तोड़े सिंध हुकूमत खां ॻोठ ऐं स्कूल मां पाणी निकाल करण जो मुतालबो कयो आहे त ॻोठ ऐं स्कूल मां ख़राब सैलाबी ऐं बदबूदार पाणी जी निकाली करे खेनि साफ़ सुथरे माहौल में तालीम हासिल करण जो मौक़ो फ़राहम कयो वञे। कैमरामैन राजा तौसीफ़ सां गॾु महबूब मल्हा, आवाज़ न्यूज़, शाहपुर चाकर।